बचाईंदा यार मुझो टाइम आ वो खराब थींदो मुझो दुकान आ उतो मां 5 रुपया कमाईंदो उनखे बंद न कंदुस यार मां हिय न कंदुस पर को पैसे की बचाईंदो यार मदीने अरसे जो मिलाद जे कने एकड़ी देग भत जी लाया 5 रुपया मुझा खपी विंदा यार हे थाल मिठाई जो दिया मां मुझा 5 रुपया खपी विंदा खुदा जो कसम न तुझे पैसे की जरूरत मदीने अरसे के ना है तुझे पानी की जरूरत ना है तुझे खुदा जो कसम तुझे के भी शे की जरूरत ना है सिर्फ तुझे इश्क की जरूरत है जिने इश्क दई तर वो महबूब सद कर त मेरा पार थी सच्ची तो बुधाया सच्ची दिल से महबूब के सद कर सच्ची दिल से महबूब के सद कर इंशाअल्लाह तुझा बेड़ा पार न थन त चेदा कूड़ो आ पर जे बेड़ा पार थेनी त मुसलमान आ त डाढा भेर मदी जा असा मुसलमान आयूं सही केर मुसलमान आ तू मथे कर ओड जो अकीदो तो बुधायो ओड जो उस्ताद गुलाम नबी सही उन्होंने भी अर्ज किया मां ओड जो अकीदो तो बुधाया ओड घर में उन जी अमड़ ही कुराड़ी मुखे 2 साल थे एंट्री मुखे घर में चई त उन कुराड़ी चयो चे अबा हिनानिया बीमार पया हिन जी 10-12 नी शादी डॉक्टर लाइलाज करे दिनी आज भाई बचंदी कोन खुदा जी जाता महबूब जे इन मिलाद बिठा कूड़ ना है सच जी गाल दुआ मदीने रसई जो अकीदो है ना वो सिर्फ मुसलमान लाए ना है रहमत लिल आलमीन जी रहमत पत्थर ते भी वसंदिया फर्श ते भी वसंदिया अर्श ते भी वसंदिया चंद ते भी वसंदिया तारन ते भी वसंदिया वरन ते भी वसंदिया पखिन ते भी वसंदिया खुदा जो कसम साहवार ते भी वसंदिया तो बेसाहवार ते हद बुलंद करा तो मदीने वाला साईं जे जो अकीदो पक्को जे जो अकीदो मजबूत आ उनके गाल तो बुधाया खुदा जो कसम हुना कुराड़ी अमड़ चयो चिबा न्याणिया इन जी 10-12 नी शादी मुसलमान भी ना है पर रैलियों तू कढंदो मुखे चई चौथी रैली ही असा जी चौथी जे रैलियों तू कढंदो हां असा कढंदा जे मुखे अकीदो थी पियो जे करे मुजी तो रैली में दुआ घुरंदे तो मुजी नंडड़ी जी तबीयत सही थी विंदी इन जी शादी थी विंदी मां तुझे मिलाद में मिठाई दस मदीने वाले साईं मुझे आज पे होनी है पाकिस्तान को सेस कोड जा नौजवान शाहिद ने नगाल जा शाख दे बिठा से 14 या 15 रबी लेवल हुई खुदा जो कसम तो हिकड़ो ओट आयो उन 500 जी मिठाई भी दी 500 रुपया रोक भी दिना चई है महबूब मुस्तफा के मिलाद में कबूल पाण के मुसलमान को चवे अकीदो पक्को ना है जेकरे अकीदो पक्को कर सरकार के सद करके न बदले मुझे महबूब न बताए सिसी उठाए तुस पर मदीने वाला सही मत तो बैठा जा से फिर जो मदीने वाला रसूल के जिंदगी फजूल है चवंदा ना सरकार न बुधंदो केर चवंदा मुसलमान असा जा सही असा जा मुसलमान जो कीदो यो मदीने अरसे न बुधंदो उते विंदो त बुधंदो हिते हुंदो त न बुधंदो सलात भी ता जे पढ़ो ता वो पहुंचाई विंदी सरकार न बुधंदो पर हदीस मुबारक हदीस कुदसी जो मफहूम तो महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जुम्मे जे दी जकी सलात पढ़ो ता डायरेक्ट बुधान डायरेक्ट बुधान दोस्ता गुलाम नबी कैसे दफा सलात पढ़िया डायरेक्ट बुधान तो मछले सलात सलात पढ़िया डायरेक्ट बुधान खुदा ने कसम त जुल्म कर 50 दफा सलात पढ़िया असा जा अकीदा केड़ा है असा जा अकीदा ये है मुसलमान जा अकीदा ये है असा जी सलात नथी पुजे असा जो सद नथो पुजो वने पर खुदा जो कसम मुजो ईमान आ त हियर सद कर तो जो सद न पुजे त पुजे जा
भला हिकिड़ो ॿियो बि तरीक़ो ॿुधायांव हिकिड़ो ॿियो बि तरीक़ो ॿुधायांव थो हाणे हिते बीठा आहियूं न साईं कंहिं वॾेरे जी दावत में न आया आहियूं बि सभु ग़रीब को तुजार कोन्हे को पराठो लैंड क्रूज़र वारो कोन्हे जेके 1000-2000 एकड़ बनी हुजे आहे को हिते को करोड़पति हुजे ॿुधाए सभु ग़रीब हिकिड़ो सौदो थियो अल्लाह साईं सां मदीने वारे साईं जो हिकिड़ो सौदो थियो अल्लाह साईं सां मदीने वारे साईं जो अल्लाह साईं फरमायो मो महबूब जी मुंहिंजा रब छा थो घुरे जी मुंहिंजा अल्लाह साईं हिकिड़ो सौदो थो करणु चाहियां अल्लाह साईं फरमायो हा चओ महबूब तूं जेकी शइ घुरंदो वेंदे मां ॾींदो वेंदुमि अर्ज़ कई या रब करीम मुंहिंजे महबूब अर्ज़ कयो या रब करीम जेके नेकोकार आहिनि जे तोखे राज़ी था कनि नमाज़ था पढ़नि क़ुरान था पढ़नि तहज्जुद था पढ़नि इशराक था पढ़नि सॼो ॾींहुं सॼी राति तुंहिंजी तस्बीह था कनि उन में तूं राज़ी आहे न अल्लाह साईं फरमायो बिल्कुलु मुंहिंजा महबूब मां उन्हनि में राज़ी आहियां जे उहे सभु नेक बाना जेके आहिनि उहे तूं चाहिनि न जो असां चवंदा आहियूं न अलाह वारो फलाणो त अलाह वारो अदा फलाणो अलाह वारो चवंदा आहियूं न अल्लाह साईं फरमायो हा इहे अलाह वारा आहिनि इहे मूंखे प्यारा अल्लाह साईं पोइ इहे सभु तूं खण मुझे महबूब छा फरमायो कन्न जा पर्दा खोले ॿुधजा आशिक़े रसूल महबूब जा ग़ुलाम कन्ननि जा पर्दा खोले ॿुधजा मुझे महबूब फरमायो रब करीम इहे जेके अल्लाह वारा आहिनि इहे तूं खण बाबा रब करीम मुंहिंजा अल्लाह साईं इहे तूं खण अल्लाह साईं फरमायो हा मां खयां चई साईं हाणे जेके ग़रीब आहिनि जेके मिस्कीन आहिनि जेके अबोझ आहिनि जेके ॻाल्हाइण बि न ईंदो आहे जेके पिनण बि न ईंदो आहे जेके घुरण बि न ईंदो आहे जंहिंजो को अमल न आहे जेको गुनाहगार आहे जंहिंजी दामन में रुगो गुनाह भरिया पिया आहिनि मुंहिंजा रब करीम इहे सभई मूंखे ॾेई छॾे जंहिंजो ईमान ताज़ो तो थे ॾाढा जो थे तव्हां असांखे घुरी वरितो आहे मुंहिंजे महबूब तव्हां असांखे भाउ शेर मोहम्मद तव्हां असांखे घुरी वरितो आहे महबूब पर असां महबूब जा न थिया आहियूं असां महबूब जा न थिया आहियूं असां में कहिड़ो फ़र्क़ु आहे अदा तूं चन्नू आहे तूं कल्होड़ो तूं मोची आहे तूं फलाणा तूं टीरा तूं मटीरा इहे ज़हननि में दाग कढी छॾ छो जो मुंहिंजो महबूब पत्थर जे मथां बि रहमत लिल आलमीन आहे हिकिड़े सुकल थुर जे मथां बि रहमत लिल आलमीन आहे उहो थुर जे थुर ते मुंहिंजो महबूब वेही करे खुतबा ॾींदा हुआ मस्जिद नबवीअ में असहाबनि अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अबो अमा वहदा क़ुर्बान त मुंहिंजा साईं हिन थुर खे हटायो हिते तव्हांजी मिंबर सोणी करे ठाहियो मुंहिंजा आका फरमायो हा ठीकु आहे तव्हांजी मर्ज़ी मुंहिंजा महबूब त सम्झनि पिया पर इश्क जी ॻाल्हि थो कयां सोना तोखे त साह आहे न तुंहिंजे रगुनि में साह आहे तुंहिंजे दिमाग़ में सोच आहे तुंहिंजे दिलि में इश्क दर्द आहे पर ही थुर हुयो सुकल असां बि अर्ज़ कयो साईं हटायो मुंहिंजो महबूब करे पियो ॾेखारे तूं असांखे करे पियो ॾेखारे मशहूर मारूफ़ ॻाल्हि आहे मुंहिंजो साईं करे पियो ॾेखारे त ए साह वारा मुस्लमान तूं जो इश्क ॾिसो ऐं जेको सुकल थोड़ा उन जो इश्क ॾिसो मुझे साईं फरमायो भले हटायो थोड़ो हटी वियो हिते थी वियो अॻियां मिंबर ठही वई मुंहिंजा महबूब जुमे जे ॾींहुं उन ते विहण फरमाए ऐं ख़ुतबो ॾेई रहिया हुआ त जीअं न नंढड़े ॿार जो सुॾुका ॾेई रोअण ईंदो आहे जीअं सुॾुका ॾेई थोरो ॿार रोअंदो आहे इहे रोअण जो आवाज़ आहे मुंहिंजा महबूब फरमाइनि था मुंहिंजी सरकार ॿुधण फरमायो त उहो पोयूं जेको थोड़ा खे परे कयो वियो हो मुंहिंजे महबूब खां उन थोड़ में आवाज़ थो अचे मुंहिंजा महबूब उन मिंबर तां लही करे उन सुकल खजीअ जे थोड़ खे लही ऐं भाकुर पातो सुकल खजीअ जे थोड़ खे मुंहिंजे मदीने वारे घोट भाकुर पातो साईं फरमाइनि था रोए थो साईं फरमाइनि था रोए थो थोड़ो
का बज़बान दिनी थोड़ तो अर्ज करे मुझा साई जिंदगी में तो को जुदा न थिया आज हिकड़ी घड़ी जुदा थिया तो खबर पड़ी अरे सुना जेको आशिक़ रसूल भी सदाए थो क़यामत जे ॾींहुं मदीने वारे घोट खां परे रही सघंदे सॼी रात जागे भी अथो इश्क भी बयान करे थो तो क़यामत जे ॾींहुं मदीने वारे साईं खां परे रही सघंदे जेको बेजान थोड़ा जंहिंमें साह न आहे उहो बि अर्ज़ थो करे त मुंहिंजा पिरी मूंखे पाण खां जुदा न कजो मुझा पिरी मुखे पान का जुदा न कजा मुझे सरकार फरमायो भाकुर पाए उन थोड़ा के फरमायो ए थोड़ा जी तू मुसा मोहब्बत कई ना हानी मां हुक्म दई तो छड्या त हिन मुजी हयाती में तू हो परे न थिंदे पर क़यामत जे ॾींहुं में तू हुंदे मां तोते वेही करे खिताब कंदुस या थोड़ा जी मोहब्बत है तू त दिल रखण वारो आशिक़ तोखे त दिल ॾिनी अल्लाह सैया तोखे त दिमाग़ ॾिनो अल्लाह सैया तुंहिंजी मोहब्बत जो तक़ाज़ा इहा नाहे त महबूब जी ग़ुलामी हुजे तू चवे त यार हे बात गड़ आहिनि हिननि जो कम ई हो ये बात गड़ आहिनि ये स्काउट वारा ये रैलियूं कढण वारा ये बात गड़ आहिनि ये बात आहिनि तू असांखे ॻाल्हाईंदो पियो ॻाल्हाए तू भले पियो असांखे घटि वधि ॻाल्हाए पर दिल में इश्क जी तक़ाज़ा जी मां तोखे सोच विझाए थो खुदा जो कसम असां भले निभागा आहियूं असां वांदा आहियूं पर कसम दव खुदा जो कॾहिं तव्हां को 10 रुपया घुरी वता को माण्हू ॾसे शाहिद ॾे त यार हीअ रैली कढी ईंदा आहिनि उस्ताद गुलाम नबी वटि उस्ताद गुलाम नबी 500 रुपया 1000 रुपया ॾे त असांखे तेल भराइणो आहे साईं कॾहिं चयो आहे जेकॾहिं लालच हुजे त असां तव्हां मूं लख कमायूं जेकॾहिं असांखे तव्हां में को मक़सद हुजे तव्हां मूं लख कमायूं पर असांजो को बि मक़सद न आहे असांजो मक़सद या रसूल अल्लाह जे नारे खे गूंजाइणो आहे लब्बैक या रसूल अल्लाह बस गर्ज अर्ज इहो आहे ही पट्टो जेको आहे पट्टो हिन पट्टे खे सुक कजां ही पट्टो जेको आहे इहो सुक हुजई मता क़यामत जे ॾींहुं इहो छुड़ी वञई त पोइ लूसी कुते वांगुरु धरपदर थी मता ही पट्टो छुटी वञई पोइ क़यामत जे ॾींहुं हुन लूसी कुते वांगुरु जेको शहर में घुमंदो आहे उनखे हर को खोड़ बि हणंदो आहे उनखे पादर बि हणंदो आहे लठ बि हणंदो आहे उनखे सिरोटो बि हणंदो पर जेको न मालिकीअ वारो कुतो हूंदो आहे जेके पट्टो ॿधल हूंदो आहे पोइ माण्हू छा चवंदा आहिनि यार इन खे धकु न हणजां साईं छो फलाणे खान जो कुतो फलाणे सरदार जो कुतो अथई इनखे फोन न हणजां अदा छो जीअं फलाणो खान ईंदई थाणे ते तोखे बसराईंदई हुनजे कुते खे मथां फोड़ हणे और जेकॾहिं न हिकिड़ो पट्टे छुड़ियल कुतो हूंदो उनखे फोड़ बि हणंदे उनखे लकड़ बि हणंदे उनखे परे बि कंदे धिका बि ॾींदे पट्टे ॿधल कुते खे तो परे न कंदे उनखे फोड़ न हणंदे खुदा जो कसम इहा निस्बत पट्टे ॿधल कुते वारी शुल महबूब सां रहिजी अचे इहा मोहब्बत इहा निस्बत पट्टे वारी शुल मदीने वारे घोट सां रहिजी अचे जेके चवंदा हा असां वॾा वक़्त जा फिरौन आहियूं असांजूं वॾियूं जेके असांजी ताक़तूं आहिनि जेके असां चवंदा हा वॾा असांजा महल आहिनि जेके चवंदा असांखे वॾियूं गाॾियूं आहिनि जेके चवंदा असांखे वॾा हथियार आहिनि काॾे विया उहे उन्हनि जूं ज़मीनूं काॾे वयूं उन्हनि जूं मिल्कियतूं काॾे वयूं उन्हनि जा धंधा कारोबार उन्हनि जा जाइदादूं काॾे वयूं बसि कम ईंदई त मदीने वारो साईं कम कंहिंजो मदीने वारो साईं आहे असां आम माण्हूअ जो नारो न खयो आहे असां आम माण्हूअ जो नारो न खयो आहे मां पंहिंजे बापे जो नारो न खयो आहे मां पंहिंजे ॾाॾे जो नारो न खयो आहे मां के रईस सरदार जो नारो न खयो आहे खुदा जो कसम कंहिं
न मञे त न मञ, तूं न मञे त न मञे। मुसलमान थी न धड़को रहिजी वेंदे, मुसलमान थी न धड़को रहिजी वेंदे, पर जेके गैर मुसलमान ओड थी बि फ़ाइदो वठी था वठनि उन्हनि जो मिसाल कहिड़ो? जेके गैर मुसलमान थी फ़ाइदो वठी था वञनि, मुंहिंजे महबूब उन्हनि जी मंज़िल कहिड़ी आहे? तूं असां त हिते गरक आहियूं, शामे शेशियो आहे, सुन्नी आहे, लहाबी आहे, देवबंदी आहे, फलाणो आहे, टीरो आहे, मटीरो आहे। कॾहिं महबूब पुछो अथव? मदीने वारे साईं को पुछो अथव त क़यामत जे ॾींहुं जो असांखे सॾु कंदे त छाजे नाले सां सॾु कंदे? छाजे नाले सां सॾु कंदे? अल्लाह से छाजे नाले सां सॾु कंदे? ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ण वारो तव्हांजो कलमो तव्हांजी साबिती आहे त तव्हां छा पढ़ियो आहे ऐं कंहिं ते पढ़ियो आहे। बाक़ी हिक ॿिए जी दुश्मनीअ में गरक न आहे थियणो, हिक ॿिए जी दुश्मनीअ में गरक न आहे थियणो, बसि गरक थियणो आहे महबूब जे इश्क में गरक थियणो आहे, महबूब जे इश्क में गरक थियणो आहे। अहिड़ो गरक थियणो आहे, अहिड़ो गरक थियणो आहे। हिकिड़ी 3 साल थिया आहिनि, हिकिड़ी फोन आई मूंखे राति जो सजदे वारे टाइम ते, उन खां 2 कलाक पहिरियों असां रैलीअ में हुआसीं, फोन आई, हुन चयो ख़ुदा खे मञ, असांजी जेॾी महिल तव्हां सजदो ॾेई वेहे त मुंहिंजो नालो खणी ऐं मुंहिंजे लाइ नारो हणिजा। मां जो मसइलो ॿुधाए, मसइलो बि न ॿुधाईंदुमि। छा चई? मसइलो बि न ॿुधाईंदुमि, बसि नालो मुंहिंजो खणी ऐं नारो हणिजा। हुनजो अक़ीदो हो, ख़ुदा जी ज़ात ॾिसे थी जेकी राति गुज़री वई आहे, उन राति में 3 साल थिया आहिनि, सजदे वारी जाइ ते दिलि में मां नारो खयो, दिलि में उनजो नालो खणी नारो हयोसीं। सुबुह जो फोन कई कि तुंहिंजी महिरबानी कमु थी वियो। यार असां कंहिंखां था पिनूं? दुनिया वारनि जे दर ते पिनण वारा ख़ाली मोटंदा आहिनि, उन्हनि खे दामन में कुझु न मिलंदो आहे, पर मदीने वारे साईं जे ख़ुदा जो कसम जेको दामन में चुंबड़ी वेंदो आहे, सॾु कंदो आहे, उन जा झोल भरिजी वेंदा आहिनि। जेकॾहिं मुंहिंजे लफ़्ज़नि में का ग़लति हुजे ॻाल्हि त माफ़ कजो यार, मां बेइल्म आहियां, मूं वटि इल्मु न आहे, बसि इश्क ॻाल्हाईंदो आहे। उन इश्क जा 2 टे अल्फाज़ तव्हांजे अॻु अर्ज़ कया आहिनि, मुंहिंजा सुणा त हीअ रैली, ही मीलाद, ही असांजो गॾु थियणु के आम माण्हू लाइ न आहे। तव्हां घणे वञो, घणा माण्हू आहिनि? सगिन में रुगो इतला माण्हू त न आहिनि न, हज़ारे माण्हू, पर हिननि खे गॾु कयो आहे त तव्हां खां मीलाद कराइणो आहे, ॿिए खां न आहे कराइणो। मां इहो नथो चवां उस्ताद कबीर त तूं 10 ते जूं लाइ, मां चयो उस्ताद कॾहिं मूंखे छिले में, कुकड़ में, मुर्गीअ में देग लाए ऐं पोइ ईंदासीं, असां ईअं न ईंदासीं। उस्ताद चांहि पहिरीं त सुठी कर, अहिड़ी जहिड़ी तेरी चांहि ते न ईंदासीं, न चयो आहे कॾहिं। ख़ुदा जो कसम पाणीअ जो गिलास भरे पीअंदे त बि फ़क़ीर नौकरी ॾियणु ईंदा इंशाअल्लाह, फ़क़ीर इंशाअल्लाह नौकरी ॾियणु ईंदा। सिर्फ़ पाणीअ जो गिलास भरे पीअंदे न जग हिकिड़ो चइजां रुगो त यार ताक़त न आहे, अचिजां, महबूब जो मीलाद आहे, हीअ फ़क़ीर न अचनि त पोइ ॾोही, पर सिर्फ़ ईमान जी रग खे सिधो कर, ईमान जी रग खे सिधो कर। ज़रूरत न आहे ॿिए कंहिंखां पिनण जी, असांजो शहनशाह मदीने जो ताजदार जो वेठो आहे, असांजो शहनशाह मदीने जो ताजदार वेठो आहे। उन्हनि साईं दिलबर साईं तकरीब जो वाक़ियो ॿुधायो, हिकिड़ो शख़्स परेशान हाल आहे, ॾाढो परेशान हाल आहे, कर्ज़ी आहे, तकलीफ़ में आहे, पुटतर जो शिकार आहे, 4000 दीनार हुनखे खपनि पिया। घणा साईं? 4000 दीनार पिया खपनि हुनखे। हाणे साईं कान हुअणि 4000 दीनार,
नेठ इश्क जी उन रग में सुडका ॾेई ॾेई सुम्ही पियो भाग खुली वियो मुंहिंजो महबूब दीदार भाग खुली महबूब फरमायो ए फकीरा परेशान थियो सलात भी मुझे ते मथुम तो पड़ी वारी परेशान भी थे तो मुझा आका घोर वजा तो ता मुझो अपो अमा भी तो ता कुर्बान हेडा ऐसा कया दे मुखे डानी कुछ खपे भी न साईं फरमायो ना तुझो दर्द बुधी असा पहुताई हाणी तोखे इहा शइ मिलंदी वञ सुबुह जो फलाणे बादशाह वटि उनखे वञी न्यापो ॾे मदीने वारे घोट मोकिलियो आहे 4000 दीनार ॾे असांखे अर्ज़ कयो या रसूल अल्लाह हे बादशाह पंहिंजी मर्ज़ी वारो मां हुनखे वरी ईअं कीअं चवां ईअं त मूंखे हाणे विञाए छॾींदो मुंहिंजो सरकार फरमायो त न उनखे मिसाल ॾिजां वञी उनखे छा निशानी ॾिजां रोज़ानो तूं मूं ते 400 मरतबा सलात पढ़ंदो रोज़ानो 400 मरतबा सलात पढ़ंदो अॼु रात गुज़री वई थकियल हुई ॾाढो 200 दफ़ा पढ़ी 200 दफ़ा विसरी निंड वेठी गई जे इहा निशानी लॻई त पोइ न्यापो ॿुधो सुबुह जो उथियो अखियूं जो खोले त नूर जो लाॾू पियूं भरनि जेको महबूब जो दीदार करे ॾिसां था सम्झो सुबुह जो उथियो बादशाह सफ़र ते पियो वञे न घोड़नि ते सवार थी करे सफ़र ते तयारु लॻो पियो आहे वञे थो पियो त हुननि जेके हुनजा चमचा हुया बादशाह जा हुननि पकड़े कारे थो वञे जेको बादशाह खे न्यापो ॾियणो अचे परे थी बादशाह वञे थो पियो सफ़र ते तूं परे थी पोइ अचिजां जे तूं परे थी चई मूंखे न्यापो ॾियणो आहे बादशाह कल्ह ॿुधी चई छा आहे चइजे फ़क़ीर तंग थो करे चयो न्यापो ॾियणो अचे हेॾे मोकिलेसि छा आहे फ़क़ीर चइजे न्यापो खणी आयो आहियां कंहिंजो न्यापो आहे चई मदीने वारे साईं चइजे मदीने वारे साईं जो न्यापो खणी आयो आहियां बादशाह जे अखियुनि में ॻोड़ा वई आहे घोड़े तो लही हेठि वेठो चए थो अहिड़े ताजदार जो न्यापो खणी आयो वरी मां घोड़े ते वेही ॿुधां अचो अंदरि हवेली महलात में हलंदा उते था ॿुधां वो बि सम्झी वियो सुर खे लॻे थो आयो हुनखे तख़्त ते विहारे पाण हेठि हथ अदब जा ॿधी वेही रहियो चई हाणे ॿुधा त मुंहिंजे आका छा फरमायो चई साईं मुंहिंजे आका फरमायो राति मूंखे हीअ तकलीफ़ हुई मां सलाद पढ़ी पढ़ी सुम्ही पियुसि मुंहिंजे महबूब करीम मूं ते करम फरमायो साईं फरमायो त तूं वञ बादशाह खे मुंहिंजो सलाम ॾे ऐं चएसि त तोखे 4000 दीनार ॾे चई साईं मां अर्ज़ु कयोमांसि त साईं हुनखे त मां न्यापो ॾियां पर उहो मञी अलाए न मञी ईअं न त मूंखे ॿधाए अंदरि करे छॾ साईं फरमायो हुनखे ॾसजां त 200 दफ़ा सलात तूं पढ़ी आहे राति हूअं 400 पढ़णो थकियल हुई तो निंड अची वई तो न पढ़ी बादशाह जे अखियुनि में ॻोड़ा वही आहे इहो न्यापो ॿुधी बेहोश थी किरी पियो जेॾीमहिल होश में आयो चएसि यार वरी त न्यापो ॾे वरी न्यापो ॾिनई वरी बेहोश थी किरी पियो वरी उथियो चई वरी न्यापो ॾे वरी ॿुधाई वरी किरी पियो वरी चई न्यापो ॾे वरी किरी पियो केतिरा ई दफ़ा हुन फ़क़ीर चयो साईं मूंखे तंग न कर मां घणा दफ़ा ॿुधायां जे ॾेणा ॾे त मां वञाए चई यार ॻाल्हि ॿुधे जेकी न न्यापो तूं खणी आयो आहे इहो त मुंहिंजी घरवारीअ खे बि ख़बर कोन्हे जेका गॾु मूंसां सुम्हंदी आहे जेको न तूं न्यापो खणी आयो आहे इन नापे जी त मुंहिंजे साह जी रॾ में सवा कंहिंखे ख़बर ई कोन्हे तोखे ख़बर आहे त तूं सचो न्यापो खणी आयो ॼण ॻाल्हि ॿुध मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे चई साईं हा हुकुम कर चई जेतिरा दफ़ा न्यापो ॾिनो अथई हर दफ़े जे हिसाब सां 4-4000 दीनार खणी वञ हीअ कोठीअ जी चाबी ॾेई जेको वई त को खणे
ये सच्चा मिसाल है मुझे महबूब करीम दी रहमत जा शातान के मदीने में अचे पाणे मलाइका दे विदा छा न पर दिल के साफ तो करना दिल साफ आहे कोन कुछ यार मदीने वाले सही के सद त कया से बुधई कोन खुदा जो कसम जे असा जो बुधो तई ना ये के जो कोन बुधो सोचो ता के खरीद कर दे सही सगवा नबी हां अब्दुल जब्बार इन जे करे जो ता सा के खरीद करवा मदीने वाले सही किए खरीद कयो अल्लाह सही के नेकोकार आई बदकार मदीने वाले सही असां तो बदकार आहियूं न असां सब मदीने वाले साईं जी झोली में दामन में आहियूं असां के लहर लोडो कोने पर दिल के साफ कर पांजे अंदर जी मन जी कोठी के साफ कर इंशाअल्लाह तुझा बेड़ा पार न थियन त फकीर रेलियूं छडे वी तोखे मदद न पुजे तोखे फायदो न थे तोखे सुकून न मिले ही फकीर इंशाअल्लाह के 12 नी रेलियूं कढी ने कोन कढना मदीने वाले साईं ॿुधे ई कोन तो छो कढूं पर मूंखे यकीन आहे जेको सच्ची दिल सां पुकारींदो अॼु ई मदीने वाले साईं ॿुधंदो वो घुरे मदीने वाले साईं को आई चवे तो मूंखे डॉक्टर सफ़ा ॾिनी आहे घुरे मदीने वाले साईं को आई मूंखे चए तो फलाणे वॾेरे मुंहिंजी मदद कई आहे घुरे मदीने वाले साईं को आई चवे तो फलाणे मुंहिंजे दोस्त मुंहिंजी मदद कई आहे ईअं न थींदो जेको घुरे थो जंहिंजा गीत ॻाए थो उनजी ॻाइणी पवंदी इंशाअल्लाह क़यामत ताईं उन जा ई ॻाइजे अल्लाह से ता सा के आबाद करे घणो ता के न प्यारींदासे जेके इश्क जूं ॻाल्हियूं अर्ज़ कयूं से जेकॾहिं का कमी कोताही हुजे त मां वरी बि तव्हां सभिनी दोस्तनि खां माफ़ी थो वठां मां तव्हां खां वरी भी माफ़ी तो वठा जेकॾहिं ग़लति अल्फाज़ात हुजनि पर जे इश्क जा अल्फाज़ात आहिनि त ख़ुदा के मन जो इन्हनि ते अमल कजो ज़रूरु फ़ाइदो थींदो ऐं इंशाअल्लाह क़यामत ताईं ही रैली बंदि न थींदी जेको हाल ॾींदासीं जेको हाल ॾींदासीं गुलामी पोइ भले साहु हले वञे त हले वञे क़बर में ॿियो त कुझु कोन खणी हलंदासीं चवंदासीं सही सकिन वारियूं रैलियूं ज़रूरु खणी आया थदड़ी भेज न खपे थदड़ी भेज न खपे थदड़ी भेज न खपे हिकिड़े माण्हू चए यार हे भेज मदीने वारा छा आहे भेज मदीने वारा इहो त चइबो आहे भेज दस्तगीर भेज पगारा भेज मशवरे वारा साईं तव्हां छा ठाहियो आहे भेज मदीने वारा साईं मां चयो दस्तगीर को पिने दो चवे सो साईं भेज मदीने साईं मोकिले दो रहमत शफा मोकिल दस्तगीर को पिने दो मशवरे वारे साईं को पिने दो पीर पगारे को पिने दो पर जेको इन्हनि सभिनी जो आका है उन्हें को नथो पिने जे दर तो दस्तगीर पिनंदो उन्हें को नथो पिने जे दर तो पीर पगारो पिनंदो उन्हें को नथो पिने जे दर तो मशवरे वारो साईं पिनंदो उन्हें को नथो पिने वरी फतवा तो हणे हीअ ग़लत असां त आई चरिया असांखे ख़बर ई कोन्हे असां आई सभु चरिया असांखे जेके जेको वणे ॻाल्हाए असां पिनंदासीं मदीने वारे साईं असां पिनंदासीं मदीने वारे साईं को जंहिंखे फतवा हणणी आहे हणे असां पिनंदासीं मदीने वारे साईं ऐसे बोला जा बच्चा जे मां गलत ॻाल्हायो मुझे ज़बान कटे से पर जेकॾहिं न सही ॻाल्हायो त खुदारा मदीने वारे साईं सां सच्चा थियो महबूब जे बचन सां सच्चा थियो पंचन पाक सां सच्चा थियो खुदा जो कसम महबूब जे यारनि वफ़ादारनि सां सच्चा थियो तव्हां जो बेड़ो तरंदो ॿुॾंदो न ॿुॾंदो ज़रूरु ॿुॾंदो न पर सच्चा त थियो न हेॾी होॾे न भटको पोचे तो हेॾे वञा पोचे तो होॾे वञा पोचे तो होॾे वञा न भटको न बस रस्तो सुठो मदीने
अल्लाह से सभिनी जा बेड़ा पार करे इंशाअल्लाह।